जेको इंसान पंहिंजी कामयाबी में हथ विझंदो आहे न त उन इंसान जे पोयां ॿ ॼणा हूंदा, हिकु मुनाफ़िक़त, ॿियो हसद करण वारो हासदीन। मुनाफ़िक़त एॾो हरामी हूंदो आहे, साम्हूं त मस्का ऐं चेहरे ते खिल रखी ईंदो अथव, वरी पोयों वॾा धमाका हलाईंदो अथव। रब जी ज़ात जो कसम, हिन जो ख़ौफ़ न कजांइ। हा जवान हा। ॿियों हासदीन, हसद करण वारो अंदर में बुग़्ज़ वॾा रखंदो अथई। इन जे बुग़्ज़नि खां कॾहिं बि ख़ौफ़ न कजांइ। इहे कंहिं बि महफ़िल में जा, कंहिं बि मोड़ ते जा, कंहिं बि गलीअ में तोसां साम्हूं थियनि न, सवाल कनी, उन्हनि खे जवाबु न ॾिजांइ, भले अचई बि न ॾिजांइ। इहो लफ़्ज़ यादि रखिजे, भले जवाबु तोखे अचे बि न ॾिजांइ। इन ॿिन्हिनि जे आॾो पंहिंजी ख़ामोशी इख़्तियार कजांइ। जवान जी औलाद मौला अली जो फ़रमाना हैदर करार इब्न अबू तालिब जन जो, जॾहिं को इंसान हक़ जे रस्ते ते हूंदो आहे न, हक़ जो रस्तो सम्झे थो न, पोइ तूं भले स्टडी कर, पढ़ाई कर, पढ़ाई ॾे तवजो हूंदे न त मिड़ई बि अहिड़ा तेड़ा माण्हू ईंदा, अड़े छा पढ़ी कंदे, हा अड़े चरियो थींदे, एॾो न पढ़, अड़े छा, हा पीउ खे वॾो खटियो खाराईंदे। अल्लाह जो कसम, अहिड़ा इंसान बि तव्हांजे आॾो ईंदा, पर तूं सबर कजांइ, तूं कामयाब थी। इहे ई जेके तोसां सुस कनि था न, इहे बाक़ाइदे वक़्तु आहे, न त पहिरें पई हथ न ॾियनी त मुंहिंजो सर कलम करिजांइ। जवान जी औलाद आज़माए ॾिस, आज़माए ॾिस। को मुंहिंजो दोस्त हुयो, अलाह उनखे सलामत शाद आबाद रखे, CSS जे पेपरनि ते हुयो। मुंहिंजी अखियुनि जे आॾो पा चवंसि त हे हाणे CSS में पास थी ईंदो, हा हे CSS में पास थींदो। असां हिनखे ॾिठोसीं, पर साईं हुन शख़्स जवान जे पुट, रब हुनखे अञा इज़त बख़्श के ॾेसि। यकीन रखो त उन इंसान उन्हनि सां मुंहुं ॾेई बि न ॻाल्हायो। अॼु उहे ई इंसान रब थो ॾिसे। अॼु उहो शख़्स त SSP जी सीट ते आहे, पर हीअं साम्हूं जॾहिं उन्हनि जे आॾो ईंदो आहे न त पहिरें पई मिलंदा अथसि। मां अखियुनि सां ॾिठो आहे। तॾहिं त चवां थो न, जवान जी औलाद, इहे ॿ ॼणा तुंहिंजे काफ़िले में, हिकु हासदीन, ॿियो मुनाफ़िक़त करण वारो ज़रूरी आहे। छो? इहे त तोखे पोयों टेक ॾींदा, तोखे अंदर जो अंदर में झलाईंदा, पर जिगर उहो रखजांइ जो इन्हनि जा लफ़्ज़ बि जीअं बर्दाश्त करे सघे। उहो जिगर न रखजांइ जो उन्हनि खे तूं मोट ॾे उन्हनि जहिड़ो थी वञे। सबर, वक़्त अचनि ॾे, इहे तुंहिंजे पहिरें पई तोखे हथ ॾींदा। हा जवान हा। उहो वक़्तु बि ईंदई, उहो वक़्तु बि ईंदई, पर तूं हिननि खे पेरनि ते हथ न, पेर चटाइजांइ, ॾिसजांइ अखियुनि सां, पर ओॾे फोकस ॾे जाॾे फोकस रखी वेठो आहे। छा थो थियणु चाहे डॉक्टर? छा थियणु थो चाहे? पंहिंजी ज़िंदगी में कहिड़ा ख़्वाब रखिया अथई? जेके ख़्वाब रखिया अथई ओॾे ई फोकस ॾिजांइ। पंहिंजी पढ़ाई ॾे तवजो ॾे, पंहिंजी महिनत कर। तव्हां रीस कई आहे त हमेशह कपिड़नि ते ऐं सैंडलनि ते रीस कई आहे, ऐं मोबाइलनि ते कई आहे। इहा रीस न आहे, इहा पाण खे बर्बादी था ॾियो। रीस कयो त तालीम ते कयो, त हीउ शख़्स ॾिस मूंखां अॻिते थो वञे, मां पोइ थी आहियां। तूं पंहिंजी तालीम ॾे फोकस ॾे। रीस कयो त पढ़ाई ॾे कयो, त हीउ शख़्स ॾिस मूंखां बि किरास थो करे वञे होशियारप में, त मां हिन खां छो न होशियारु थियां। हा जवान हा। इहो क़दम खी न, तूं ख़ुशीअ जा शुक्र रब जी दरबार में वई अल्लाह खे चवंदे, अल्लाह अल्हम्दुलिल्लाह या रब्बी करे त ॾिस। अॼु मूं गुनाहगार शेख ज़ुबैर जी बि दुआ अथई। रब कंदो, जेके तूं ख़्यालु रखी वेठो आहे, जिते तूं फोकस रखी वेठो आहे, पंहिंजी मंज़िलनि ते ज़रूरु पहुचंदे। हा इंसान हा, पंहिंजी महिनत ते क़ाइमु रहिजांइ। बाक़ी बकवास करण वारा काफ़ी मिलंदई, उन्हनि जी बकवास खे ॾिसी पाण खे उन जाइ ते न बीहारे छॾिजांइ। जॾहिं तुंहिंजे पोयां बकवास हले, सम्झ तुंहिंजो रस्तो इहो ई आहे। इन ई रस्ते खे क़ाइमु रखंदो अचु, आबाद रखंदो अचु। यादि रखो इंसान, रीस कयो त कंहिंजी स्टडी खे ॾिसी रीस कयो, रीस कयो त कंहिंखे पढ़ाई में ॾिसी रीस कयो,
तव्हां रीस कंदा हिन खे मोबाइल वॾी आहे मूंखे नंढी आहे, हिन खे चंपल भली पातल आहे मूंखे न आहे पातल, हिन खे ड्रेस इहा पातल आहे मूंखे न, हिन खे शर्ट इहा। बाबा इहो पाण खे तबाह करणो अथव। इहे सभु तव्हांजा ख़्वाब पूरा थींदा, ड्रेसिंग जा, मोबाइलनि जा, चंपलनि जा, सैंडलनि जा। इहे तॾहिं जॾहिं तूं पंहिंजी मंज़िल ते पहुच, इहे सभु ख़्वाब पूरा थींदा। इन ख़्वाबनि खे अधूरो रखंदे न तॾहिं अॻिते पहुची सघंदे। जीअं हिननि ख़्वाबनि खे हाणे ई पूरो कंदे न, उन जाइ ते कॾहिं बि न पहुची सघंदे जिते तूं ख़्वाब रखी वेठो। मोबाइल खे घटि टाइम ॾे, पंहिंजो स्टडी ते फोकस कर। कुझु थियणो अथई, तुंहिंजी दिलि में इहा चाहत आहे त मुंहिंजे पोयों बि गन में न हुजनि, रड़ी हुजनि, हो साइड पर थी साफ़ थो अचे, हीअं हुजनि न, त हिन जे लाइ महिनत बि उहा ई कर जेका महिनत साम्हूं वारनि जे वातों चवराई त अहिड़े चरियो थींदे एॾो न पढ़, चरियो थींदे पागल थी वेंदे एॾो न पढ़। इहा ई महिनत तोखे पंहिंजी मंज़िल ते पहुचाईंदी, रब जी ज़ात जो कसम। हा जवान हा, जज़ाकल्लाह ख़ैर, मा सलाम।